अस्सलाम वालेकुम नाज़रीन, न्यूज़ टॉक विद नसरी गोपांग में भली कार माया वाजी मेज़बान साइमाबाद प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अमरीका ईरान जे विच में हलंदड़ चिकताण हिकु भेरो ॿीहर तेज़ थी वई आहे। अमरीका अॼु वाज़े तौर ते ऐलान कयो आहे त जेका आर्ज़ी जंगबंदी हुई ऐं MOU हो उनखे ख़तमु तस्वुरु कयो वञे ऐं ईरान ख़िलाफ़ु नयूं फ़ौजी कार्रवायूं शुरू कयूं वियूं आहिनि। अमरीका ईरान जे मुख़्तलिफ़ फ़ौजी ठिकाणनि खे बि निशानो बणायो आहे। अमरीकी सदर जीअं त कुझु ॾींहं अॻु फ़ैसिलो कयो हो त आबने हुर्मुज़ जे अंदरि हू 20% टैक्स वठंदा। उन फ़ैसिले ते अमरीकी सदर पारां यूटर्न वरितो वियो आहे। इन खां अलावा नाज़रीन, अॼु चाइना अहम बयानु ॾिनो आहे। हिन सॼी सूरत-हाल जे हवाले सां चीनी सफ़ीर जो चवणु आहे त अमरीका हिकु भेरो ॿीहर मिडल ईस्ट खे ख़तरे में विझी छॾियो आहे। इन खां अलावा नाज़रीन, अमरीका ऐं ईरान जे विच में कार्रवाइनि जी हिकिड़ी नई लहर शुरू थी आहे। अमरीकी इदारे सेंटकॉम जो चवणु आहे त ईरान ख़िलाफ़ु हमलनि जी चौथी लहर जेका आहे उहा शुरू थी चुकी आहे, जंहिंखां पोइ 7 कलाकनि ताईं मुस्तक़िल बमबारी थी ऐं जंहिंजे नतीजे में दर्जने फ़ौजी जेके हदफ़ आहिनि उन्हनि खे तबाह कयो वियो आहे। ईरान ऐं अमरीका जे विच में हलंदड़ छिकताण आबने हुर्मुज़ में जेका हिन वक़्तु कशीदगी वारी सूरत हाल आहे उन ते गुफ़्तगू कंदासीं। असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे सीनियर तजिया निगार आहिनि आसिफ बशीर चौधरी साहब। आसिफ साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें वक्त दिया। किस तरह आप देख रहे हैं ईरान अमरीका के दरमियान जंगबंदी आर्जी, उसके बाद फिर MOU? अब अमरीका ये वाज़े तौर पर कह चुका है कि जो MOU था उसको अमलन ख़त्म समझा जाए, तो अब मज़ीद आगे की सूरत हाल को आप किस तरह देख रहे हैं? देखें, 2-3 चीजें बड़ी बुनियादी नोयत की हैं कि अभी जो पहले से ज्यादा मुश्किल जंग होगी अमेरिका के लिए एक मुआहदे के बाद इस मुआहदे को खत्म कर देना और कहना कि अब लड़ाई होगी और बात नहीं होगी। मैं जाती तौर पर ये समझता हूँ कि इससे पहले भी ईरान ने अपने कार्ड बड़ी हिकमत से खेले थे और ये जो आबनाए हुर्मुज़ है, आबनाए हुर्मुज़ कोई ऐसी जगह नहीं है जहां एक बार फतह करने से जो है मसला हल हो जाएगा। मसला ये है कि ये एक ऐसा रास्ता है कि अगर यहाँ पे किसी किस्म की गोरीला जंग हो तो यहाँ से कोई भी कंटेनर गुजरना तकरीबन नामुमकिन है, बल्कि कमर्शियल कंटेनर खुद ही से गुजरने से मना कर देंगे क्योंकि वो अफोर्ड नहीं करते कि किसी एक ऑयल कंटेनर को भी जो है वो नुकसान पहुंचे। तो इस सूरत हाल में पलड़ा जो है ईरान की तरफ भारी हो जाता है आबनाए हुर्मुज़ की बंदिश के हवाले से, और अगर आबनाए हुर्मुज़ की बंदिश हो जाती है तो फिर अमेरिका के लिए ऑप्शंस वही हैं जो इससे पहले थे, जो बातचीत से पहले थे, और उनके पास ऑप्शंस नहीं बचते, बल्कि पूरी दुनिया के लिए फिर एक क्राइसिस लाइक सिचुएशन हो जाती है। अभी एक कामयाब मुआहदे के बाद, उसका क्रेडिट लेने के बाद, फिर जिस तरीके से हटदर्मी हुई, जिस तरीके से चीजें खराब हुई, मैं जाती तौर पर ये समझता हूँ कि ये बदकिस्मती होगी अगर ये मामला ज्यादा देर चले, और यकीनन जो अब दोबारा से कोशिशें हो रही हैं पहले वाले मुआहदे पर अमल दरामद के लिए, तो मुझे लगता है कि वो कामयाब हो जाएंगी क्योंकि एक मुआहदे पर बहरहाल दोनों फ्रीकैन पहुंच चुके हुए हैं और जो बदमज़गी पैदा हुई वो भी अपने हुर्मुज़ में मूवमेंट की वजह से हुई। तो इसका कोई अगर हल निकल आता है तो यकीनन दोनों पार्टियां दोबारा मुज़ाकरात की मेज पर बैठ जाएंगी। अच्छा सर, जिस तरह इस वक्त सूरत हाल है, आप क्या समझते हैं कि अमेरिका दोबारा जो है वो टेबल पे आने के लिए उसको कितनी मज़ीद जो है वो हमले दरकार हैं? अमेरिका क्या इस वक्त चाह रहा है कि किस हद तक नुकसान पहुंचाने के बाद वो फिर दोबारा ईरान से बात करेगा? देखें, अमेरिका के जो मफरूज़े हैं ना कि ईरान की ताकत खत्म होगी हमला करने की, वो मैं समझता हूँ कि बिल्कुल ये उसी तरह का मफरूज़ा है जिस तरह का ये मफरूज़ा था कि पहले हुले में उनकी क़यादत को मारने के बाद वहाँ से कोई रिस्पांस नहीं आ सकेगा, या वहाँ पे फौरी रिजीम चेंज के लिए लोग बाहर निकल आएंगे और रिजीम चेंज हो जाएगी। ये उसी तरह के मफरूज़े हैं और ये आने वाले मेरा ख्याल है 36 से 72 घंटे में मुझे लग रहा है कि ये जो है ये जमीन बोस हो जाएंगे और ईरान ना सिर्फ रिएक्शन देगा जो कि वो खित्ते के अंदर दे सकता है, जाहिर अमेरिका तक तो वो अटैक नहीं कर सकता, लेकिन वो रिएक्शन भी देगा और अपना हुर्मुज़ की बंदिश के मामले पे फिर जो आखिर में मुश्किल बनेगी वो अमेरिका के लिए ही बनेगी। अच्छा सर, अब्बास अराग़ची साहब कतर पहुंचे हुए हैं, आप क्या समझते हैं कि मीडिएशन के हवाले से कतर ने साफ जवाब दे दिया था, अब इस मुलाकात को आप किस तरह देख रहे हैं? क्या मज़ीद ईरान जो है वो चाह रहा है कि जो सालिस ममालिक हैं वो इसमें अपना इनपुट देते रहें?
ईरान और अमेरिका दोनों ही चाहते हैं कि, मेरा नहीं ख्याल वो लड़ना चाहते हैं, लेकिन अपनी अपनी मजबूरियां हैं, अपने अपने मसाइल हैं। एक तासुर यही दिया जा रहा है कि अब की बार हम ऐसा देखें, ईरानी पार्लियामेंट ने भी बड़ा भरपूर जवाब दिया है कि हम अब इंतकाम लेंगे और पहले से ज्यादा खतरनाक हमले करेंगे। इसी तरह अमेरिका भी कह रहा है कि हम पहले से बहुत ज्यादा, लेकिन जो ग्राउंड रियलिटी है, अमेरिका के पास कोई ऐसा सामने माज नहीं है जिसे वो फतह करे। अलबत्ता वो ईरान में तबाही फैलाने के हथियार इस्तेमाल कर सकता है, जिसके बाद पूरी दुनिया की तरफ से रिएक्शन आ सकता है। तो मैं ये समझता हूँ कि अल्टीमेटली दोनों फ्रीकैन को दोबारा मुज़ाकरात की मेज पे आना पड़ेगा, और जो बदमज़गी हुई थी अपना हुर्मुज़ में, उसको खत्म करने के हवाले से ना सिर्फ मैं आपको ये बता रहा हूँ कि इस वक्त कोशिशें शुरू हो चुकी हैं, बल्कि तमाम वो ममालिक जिन्होंने पहले किरदार अदा किया था वो इस वक्त दोबारा जो है एक्टिव हो चुके हैं। सर, लेकिन अमेरिका को इस बार दोबारा बातों के हवाले से और जो पीस टॉक्स जो बीच में जो है वो डेडलॉक है उसमें, तो दोबारा सालिस ममालिक के पास आप क्या समझते हैं कि क्या ऑप्शंस हैं कि अमेरिका को वो जो है वो दोबारा जो है वो पीस टॉक्स पे ले आए, क्योंकि अमेरिका तो इस वक्त सिर्फ अपने मफादात को ही फॉलो कर रहा है। देखें, ये सिर्फ 10 दिन और बंद रहने दें और पेट्रोल की कीमत देखें कहाँ जाती है, उसके बाद आप देखें खुद अमेरिका आएगा। ये एक ऐसा क्राइसिस है जिसमें अमेरिका के ऑप्शंस महदूद हैं इस लड़ाई में कूदने के बाद, और डेफिनेटली इसी का फायदा जो है वो ईरान को होता है। और ईरान ने पहले भी अपनी टर्म्स पे मुआहदा इसीलिए किया था कि अपना हुर्मुज़ एक ऐसी जगह है जिसकी बंदिश पूरी दुनिया अफोर्ड नहीं करती, और अमेरिका बिल्कुल भी नहीं करता। अच्छा सर, इसके अलावा मिडिल ईस्ट के ममालिक इस बार फिर जो है वो मुश्किल में आ चुके हैं, और चीनी सफ़ीर का भी ये बयान सामने आया है कि अमेरिका ने एक बार फिर मिडिल ईस्ट को ख़तरे में डाल दिया है। तो इस बयान की कितनी अहमियत है इस वक्त जब आपने आपने बड़ा अहम सवाल किया, और चाइना ने बिल्कुल अपनी पोजीशन बताई है, साफबंदी बताई है कि हम कहाँ खड़े हैं और इस सारी सूरत हाल को कहाँ देख रहे हैं। और मैं समझता हूँ कि अमेरिकी सदर ने भी शायद अपनी पॉपुलैरिटी जो बुरी तरह गिर चुकी है उसके मद्देनजर ये दोबारा लड़ाई शुरू की है, और जल्द उन्हें मुज़ाकरात की मेज पे बैठना पड़ेगा। अच्छा आसिफ साहब, से उनको जी बिल्कुल। अच्छा, लेकिन MOU में जो 14 पॉइंट्स हैं, आप क्या समझते हैं कि अमेरिका उस पे अमल दरामद के लिए तैयार है इस वक्त? उसमें कोई ऐसी बड़ी बात नहीं थी, सिर्फ अमेरिकी सदर जो हैं उनको ये तासुर मिला कि अगर ईरान के फंड्स रिलीज करने पड़ेंगे तो इससे एक पसपाई का तासुर जाएगा, जिसकी वजह से उन्हें, और फिर अपना हुर्मुज़ में कुछ नाखुशगवार वाकयात के बाद उन्होंने ये सारा लश्कर कशी दोबारा से की है। और मैं समझता हूँ ये उसी तरह पहले की तरह हेस्ट में की है, और पहले की तरह हेस्ट में ही उन्हें दोबारा रुजू करना पड़ेगा बातचीत के जो फोरम्स है उनसे। लेकिन सर MOU के हवाले से जो दुनिया के अंदर तासुर गया है वो यही है कि वो जो MOU है वो ईरान के हक में है, और दुनिया के जो इवन अमेरिका के अंदर और इसराइल के अंदर के जो आम लोग हैं वो यही समझ रहे हैं कि MOU से ईरान को बड़ा रिलीफ मिलने वाला है। तो आप क्या समझते हैं उसमें? देखिए, कौमों के लिए ये कोई इतनी बड़ी बात नहीं होती और कोई बहुत बड़ा रिलीफ भी नहीं था, लेकिन तासुर वाकई ये गया क्योंकि ईरान ने अपनी शराइत मनवाई। लेकिन अगर देखा जाए तो अमेरिका का भी इसमें कोई नुकसान बड़ा नहीं था, और ईरान को भी एक लिमिटेड हद तक अगर उससे पाबंदियां हट जाती हैं तो उनके लिए भी और खित्ते के लिए भी ये बेहतर ऑप्शन था। और ईरान की फौजी ताकत को भी दुनिया ने एक दफा तस्लीम किया है कि उसने अमेरिका और इसराइल के साथ जवाबी हमले जो हैं वो बड़ी हद तक उसमें अपना स्कोर सेटल किया। तो ये एक विन विन सिचुएशन थी, लेकिन शायद पॉपुलैरिटी का इशू आड़े आ गया और अमेरिकी सदर इससे मुनर्रफ हो गए। अब सर मजीद आप किस तरह सूरत हाल देख रहे हैं? मिडिल ईस्ट के अंदर जो ममालिक हैं वो अपना क्या इसमें इनपुट दे रहे हैं MOU के अंदर जो पीस टॉक्स हैं, आप इसको मजीद किस तरह देख रहे हैं कि मिडिल ईस्ट क्या चाह रहा है इस वक्त? अगर ईरान को इतना बड़ा रिलीफ मिलने वाला है और ईरान के साथ अमेरिका के मामला तय हो गए हैं, तो मिडिल ईस्ट ममालिक के लिए तो एक खतरे की बात हो जाएगी। मिडिल ईस्ट ममालिक के लिए बिल्कुल भी इसमें खतरे की बात नहीं थी, और उन्होंने ईरान के रोल को तस्लीम भी कर लिया था खिते में। वो सिर्फ अपने ममालिक में अमन चाहते हैं, और वो चाहते हैं कि किसी भी तरीके से ये जो मिसाइल अटैक होते हैं या दूसरे हमले होते हैं ये ना हो, और इलाके में खिते में अमन व अमान रहे। लेकिन वो जो अभी सूरत हाल है इसमें वो ज्यादा वनरेबल हैं और सबसे ज्यादा निशाने पे हैं, और वो चाहते हैं कि जल्द इस सूरत हाल का से छुटकारा हो, अमन हो, बातचीत हो, ताकि
किसी भी किस्म के अटैक्स जो हैं वो बंद हो सकें और अमन व अमान जो है वापस बहाल हो सके। सर देखें, मिडिल ईस्ट के अंदर अमरीकी बेसिस जब तक ख़त्म नहीं होंगी, ईरान की रिजर्वेशंस बरकरार रहेंगी, तो आप ये किस तरह कह सकते हैं कि मिडिल ईस्ट जो है उसके ईरान से कोई तनाज़ात नहीं है? अमरीकी बेसिस इटसेल्फ एक बड़ा ख़तरा है ईरान के लिए। देखें, ये ईरानी मौक़िफ़ ये बिल्कुल मुसलमा है कि अगर किसी मुल्क की ज़मीन उसके खिलाफ इस्तेमाल हो तो वापस अटैक करता है। तो ये पॉलिसी तो ऐसी है जिससे कोई भी कोई मुनसिफ अगर हो तो वो इससे इनकार नहीं करेगा कि ज़ाहिर है अगर किसी मुल्क से आप पे अटैक होता है तो जवाब देने का हक रखा जाता है। तो अगर मुल्क अपनी सरजमीन इस्तेमाल ना करने दे अमेरिका को तो उन पे अटैक भी नहीं होगा। और ईरान की जो बातचीत है, मैं समझता हूँ कि ईरान भी बहुत ज्यादा महाज नहीं खोलना चाहता, लेकिन वो क्योंकि बराह रास्त अमेरिका को अटैक नहीं कर सकता, इतने दूर की रेंज के मिसाइल नहीं है उसके पास, तो वो खित्ते में मौजूद अमेरिकी मफादात को नुकसान पहुंचाने की कोशिश करता है। और जो यूएई समेत जो खित्ते के बाकी जो ममालिक हैं, अरब ममालिक हैं, वो इस मामले में ये समझते हैं कि इस लड़ाई का बराह रास्त कोई असर वो नहीं चाहते कि वो इसका निशाना बने, इसीलिए वो अमन चाहते हैं कि खिते में अमन हो और उनकी सरजमीन के ऊपर किसी किस्म का कोई अटैक ना हो, ताकि उनके मुल्कों के अंदर जो खुशहाली है वो उनसे मुंह ना फेर ले और वो बदस्तूर कायम रहे। सर, अमेरिका और ईरान के जंग के बाद ईरान का जो आज पहला इजलास हुआ है, आप इसमें किस तरह देख रहे हैं कि शहीद आयतुल्लाह खामनेई की शहादत का बदला लेने का मुतालबा किया गया है? एक तरफ बदला कमिट किया कि बदला लेंगे। जी जी जी, आप बोलें। बदला लेने की बात हो रही है और दूसरी तरफ पीस टॉक्स, तो फिर ये दोनों चीजें साथ साथ कैसे आगे बढ़ेंगी? देखें, वो तो उन्होंने अपना रिजॉल्व दिया है कि अगर दुश्मन हमारे पे जंग मुसल्लत करे तो फिर हम इंतकाम लेंगे, क्योंकि हमारी लीडरशिप को मारा गया। लेकिन लीडरशिप को मारने के बाद ही अमन मुआहिदा हुआ था ना, तो इसका मतलब है कि अमन मुआहिदे को तो वो पूरी जिम्मेदारी से तस्लीम कर रहे थे। लेकिन उनका ये कहना है कि अगर जंग मुसल्लत की जाएगी तो फिर वो अपना साबका इंतकाम भी लेंगे। अच्छा सर, अब इस रोल में अब चाइना की, जिस तरह आपने बात की, चाइना अब किस तरह इस मामले को डील करने के लिए जो है वो आप समझते हैं कि वो इसमें अहम किरदार अदा करने जा रहा है? क्या आप इस वक्त समझते हैं चीनी सफीर का ये बयान, तो मुस्तकबिल में आप देख रहे हैं कि चाइना भी इस मामले में अपना इनपुट देगा और मामलात को आगे बढ़ाने के लिए वो मदद करेगा? जी, मैं ये समझता हूँ कि पहले भी जो मुज़ाकरात हुए थे उसमें भी चाइना का इनपुट था। चाइना अब इस खिते की एक ऐसी कुव्वत है जिसको आइंदा आप कभी भी नजरअंदाज नहीं कर सकते, और आइंदा भी जो बातचीत होगी या जो भी इस कज़िये का हल निकलेगा उसमें चाइना का इनपुट भी होगा, चाइना का रोल भी होगा और चाइना की एक लाइन भी होगी इसमें। और मैं समझता हूँ कि खिते के बहुत सारे ममालिक पाकिस्तान समेत जो हैं वो चाइना को लेके साथ चलेंगे। सर, एक और भी नैरेटिव जो है वो सुनने में आ रहा है कि ईरान के अंदर जो पासदार इनकलाब है वो बदला लेना चाह रही है, जबकि जो सिविल गवर्नमेंट है वो अमेरिका से पीस टॉक्स आगे कर रही है। तो ये एक डिवाइड है यहाँ पर, आप इस नैरेटिव को किस तरह एनालाइज करेंगे? मैं समझता हूँ कि ये बातें पहले होती नहीं है, लेकिन अमन मुज़ाकरात जब हुए हैं तो उसमें पासदारान ने भी उसे तस्लीम किया था और सिविल क़यादत ने भी किया था, तो वहां पे इशू नहीं है। इशू उस बदमज़गी का है जो अपनाए हुरमज़ में हुई, जिसके बाद अमेरिका की तरफ से भी अटैक हुआ और फिर दोनों तरफ से नाकाबंदी होगी और हम जैसे थे की पोजीशन में आ गए। लेकिन इस दफा आगे बढ़ना मुझे इसलिए आसान लग रहा है कि सिर्फ अगर जंगबंदी पर प्रॉपर अमल हो गया तो मुआहदे के ऊपर दोनों फरीकैन तय और उसकी मॉडलिटीज तय होनी है, जो ज्यादा बड़ी बात नहीं है। अच्छा सर, अभी आपने हुर्मुज़ में जो सूरत हाल है, जो ब्लॉकेड है या फिर जो हमले हो रहे हैं, इसमें आलमी मंडी में तेल की कीमतें भी जो है वो ऊपर जा रही हैं, तो ओवरऑल आप किस तरह देख रहे हैं मुआशी सूरत हाल इस दुनिया की? और जैसे जैसे इस जंग में जो है वो शिद्दत आ रही है तो प्राइजेस भी ऊपर जा रही हैं, तो ओवरऑल मुआशी मंजरनामा आप इस खत्ते का किस तरह देख रहे हैं अगर ये जंग मजीद आगे बढ़ती है? जी, मुआशी मंजरनामा तो सेम होगा, जिस तरह पहले कीमतें बढ़ी हैं उसी तरह बढ़ेंगी और नताइज वही निकलेंगे कि पूरी दुनिया ये अफोर्ड नहीं कर सकती अननेसेसरी पेट्रोलियम प्राइसेस। 25% तेल अगर दुनिया की वो बंद हो जाएगी सप्लाई, तो डेफिनेटली उसकी तलब और रसद में गैप आ जाएगा और कीमत बहुत बढ़ जाएगी और पूरी दुनिया ये अफोर्ड नहीं करती। इसलिए इस मामले का जल्द से जल्द हल निकालना पड़ेगा और इसमें ज्यादा मजबूरी जो होगी वो अमेरिका के ऊपर आएगी।
अच्छा सर, अमेरिका के हवाले से ही बात आगे बढ़ा रहे हैं, तो नवंबर में इलेक्शंस भी हैं, तो अमेरिकी सदर की क्या अब स्ट्रेटजी है? आप क्या समझते हैं कि इस हमले से अमेरिकी सदर के जो पॉलिटिकल करियर में क्या उनको कोई फायदा होने जा रहा है, या फिर इससे अगर उनको कोई मैं नुकसान भी समझता हूँ है? कि जिस तरीके से उन्होंने वायदा तोड़ा है कि वो यही शो करता है कि शायद उन्हें लगा कि वो इलेक्शन हार जाएंगे और जो वायदा उन्होंने किया है उसको उनकी शिकस्त तस्लीम किया जा रहा है। यही वजह है कि वो एक बड़े मुनासिब किस्म के मुआहदे के बावजूद दोबारा जंगबंदी की तरफ गए और अब एक वार लाइक सिचुएशन है। लेकिन मैं आपको जिम्मेदारी से बता रहा हूँ कि इलेक्शन से आगे चला जाएगा मामला और जो फाइनेंशियल सूरत हाल है पूरी दुनिया की वो इतनी बिगड़ जानी है आने वाले चंद हफ्तों में कि अमेरिकी सदर को दोबारा घुटने टेकने पड़ जाएंगे। ठीक है आसिफ बशीर साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें वक्त दिया। नाज़रीन, ईरान ऐं अमरीका जे मामले ते सीनियर तज्ज़िया निगार आसिफ बशीर जी गुफ्तगू तव्हां ॿुधी। हिते प्रोग्राम में मुख़्तसिर ब्रेक वठंदासीं। ब्रेक खां पोइ हिन वक़्तु हुकूमती सतह ते अहम फ़ैसिलो साम्हूं आयो आहे, जंहिंमें रोज़ानी जी बुनियाद ते तेल जे अघनि जो तयन करण बाबति फ़ैसिलो कयो पियो वञे। इन हवाले सां जेके पेट्रोल पंप ओनर्स एसोसिएशन पारां ॻणती जो इज़हार कयो वियो आहे ऐं इन फ़ैसिले जे हवाले सां मुआशी माहिरनि खां तजियो वठंदासीं त इन सां ओवरऑल पाकिस्तान जी इकोनॉमी ते ऐं जेके मुआशी हालात आहिनि हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि उन ते कहिड़ा असर पवंदा, इन ते गुफ़्तगू कंदासीं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में गुफ्तगू कंदासीं वफ़ाक़ी गवर्नमेंट पारां हिन वक़्तु अहम फ़ैसिलो साम्हूं अचे पियो, जंहिं मुताबिक़ पेट्रोलियम जेके प्राइसिस आहिनि उनखे रोज़ जी बुनियाद ते तय करण जे हवाले सां हिन वक़्तु हिकिड़ो मैकेनिज़म तयारु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जेको निज़ाम ओघरा हाणे रेगुलर बेसिस ते जेके पेट्रोल जा अघ आहिनि उहे तय कंदो। इन फ़ैसिले सां अवाम ते कहिड़ो असरु पवंदो, पाकिस्तान जी मुआशी सूरत हाल उन सां केतिरो इन सां उन में तब्दीली ईंदी, इन ते गुफ़्तगू कंदासीं। असां सां हिन वक़्तु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि मुआशी माहिरनि एम.ए. जब्बार साहब। जब्बार साहब, वरी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। हिन वक़्तु हुकूमत तरफ़ां हीउ जेको फ़ैसिलो साम्हूं अचे पियो, रोज़ाने जी बुनियाद ते पेट्रोलियम जेके शयूं आहिनि उन्हनि जो अघु तय करण जे हवाले सां तव्हां कीअं था सम्झो, इन फ़ैसिले सां मुआशी केतिरो असरु पवंदो ऐं आम इंसान जी जेका ज़िंदगी आहे उन ते केतिरो असरु पवंदो? ॾिसो, पाकिस्तान में जेका मैकेनिज़म आहे प्राइज़िस खे तब्दील करण जी, उहा जेका आहे सा कंहिं ख़ासि हिकिड़े मुदत खां पोइ थींदी आहे। थोरी देरि लाइ जेकॾहिं असां इंट्रेस्ट रेट जे मद में ॻाल्हियूं कयूं त 2 महीननि में जेका आहे सा मॉनेटरी पॉलिसी ईंदी आहे। जेकॾहिं असां नेपरा ओघरा जूं ॻाल्हियूं कयूं त इहो जेको आहे दौरानी हूंदो आहे, उन खां पोइ वेहंदा आहिनि जॾहिं पिटीशन दाख़िल थींदी आहे, उन हिकिड़ो टाइम स्पेस हूंदो आहे। हाणे वापसि अचूं असां पेट्रोलियम ते, त पेट्रोलियम छाकाणि त हिकिड़ो काफ़ी हिकिड़ो क़ाबिल मौज़ू हिकिड़ो मुंहिंजो ख़्यालु रहियो आहे जॾहिं खां इहो वॉर शुरू थी आहे, त उन ते जेको आहे सो तव्हां ॾिसंदा हूंदव त 2 ॾींहं 3 ॾींहं हफ़्ते खां पोइ जॾहिं जेको आहे सो मर्ज़ी पवंदी अथनि प्राइज़िस वधाईंदा आहिनि। वरी उन्हनि प्राइज़िस में जेको आहे सो मथे जॾहिं प्राइम मिनिस्टर लेवल ताईं इहे ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि त उन्हनि प्राइज़िस में कुझु न कुझु जेको आहे सो फ़र्क़ु ईंदो आहे। पर उन फ़र्क़ु खे ठीकु करण लाइ पेट्रोलियम लेवीज़ जे हवाले सां जेका बुनियादी तौर ते हिकिड़ी GST आहे, जेका प्रोविंसिस खां परे रखण लाइ, छाकाणि त उहे डिविज़िबल विरासत जो जेको हिकिड़ो पूल हो उन खां परे रखण लाइ इहो पेट्रोलियम लेवी जेका आहे सा इहा दाख़िल कई वई। हाणे पेट्रोलियम लेवी जे अघनि में जेको आहे सो हेठि मथे करे प्राइम मिनिस्टर कॾहिं कॾहिं पंहिंजी सियासी साक खे घणो मुतासिर थियण खां बचाइण लाइ कुझु न कुझु जेको आहे सो बैलेंस कंदो। पर इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त पाकिस्तान में जेको बि पेट्रोलियम जी प्राइज़िस आहे उन में टैक्सिस जे मद में जेको आहे सो 40-50% जेको आहे सो उन जो हिकिड़ो हिसो आहे। पाकिस्तान हिन वक़्तु छाकाणि त हिकिड़े IMF प्रोग्राम में हले वेठो ऐं उनखे पंहिंजे हिकिड़ो टैक्सिस जी रोज़ाना बुनियाद ते मंथली बुनियाद ते हिकिड़ी परफॉर्मेंस जेका आहे सा IMF खे रिपोर्ट करणी आहे। इन करे इहे जेको आहे सो फौरी तौर ते हुकूमत जेका आहे सा हिकिड़ा 10-15 ॾींहं जेको आहे सो मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में इहो इंतज़ारु न पई करे त पेट्रोलियम जूं प्राइसिस वधनि ऐं उन खां पोइ हुकूमत वधाए। इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे हिननि रोज़ाना जे बुनियाद ते आंदो आहे त जीअं जेको आहे सो माण्हू जेके आहिनि से हिकिड़े हफ़्ते खां पोइ जेकॾहिं हिकिड़ो ख़ातिर ख़्वाह अंग
जेकॾहिं चेंज थिए थो त तव्हां ख़बर आहे काफ़ी ह्यू एंड क्राए थिए थी ऐं माण्हुनि में जेका आहे सा परेशानी वधे थी, क्रिटिसिज़म वधे थी ऐं सियासी तौर ते जिन बि पार्टियुनि खे पंहिंजा पॉइंट स्कोरिंग करणा आहिनि उहे बि कनि था। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त डेवलप कंट्रीज़ में जेको आहे सो इन्हनि अघनि जो फेरफार जेको आहे सो तक़रीबन रोज़ाना जे बुनियाद ते थिए थो, बल्कि तमामु थोरे हिकिड़ो महदूद अरसे खां वधीक जेको आहे सो इंतज़ारु नथो कयो वञे। ऐं जीअं जीअं आलमी मार्केट में अघु जेके आहिनि सो उन्हनि में तब्दीली हिते थी, जीअं अॼु को अघु जेको आहे सो निकितो आहे ब्रेंट जो जेको आहे सो तक़रीबन वञी जेको आहे सो 84-85 ते थो टच करे। जी अहिड़ी तरीक़े बिल्कुलु सां अमेरिकन जेको बेंचमार्क आहे उहो बि जेको आहे सो 80.5 81 ते अचे थो। त हुकूमत जेका आहे सा थोरो हिकिड़ो इन सॼे जेका थिए वेठो हिन वक़्तु स्टेट ऑफ हॉर्मज़ वग़ैरह में हुकूमत पाकिस्तान में हींअर ख़ैर मुतमइन आहे। छाकाणि हालांकि इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे कि पाकिस्तान हिन में हिकिड़ी धुर मेडिएटर जे तौर ते हिकिड़ो इंट्रोड्यूस पाण खे कयो हो। मिस्र बि हुई, तुर्की बि हुई, घणेई मुल्क हुआ, पर पाकिस्तान जेको आहे सो इहो क्लेम वरितो वियो त पाकिस्तान हिकिड़ो सभ खां वधीक जेको आहे सो हिकिड़ो अघु भराई वठंदड़ मुल्क आहे जेको हिन जंग खे कंहिं तरीक़े सां रोकण लाइ या इन जी शिदत घटि करण में जेको आहे सो फ्रंट ते किरदारु अदा कयो पियो। पर ईअं थो लॻे त हाणे पाकिस्तान जो किरदारु बि तक़रीबन न हुअण जे बराबरि आहे, छाकाणि त कतर बि काफ़ी कोशिशूं कई पई। कतर खे सभ खां वॾो जेको प्रॉब्लम आहे उहो इहो आहे त कतर जा जेके बि ज़ख़ीरा आहिनि उहे तमामु वल्नरेबल आहिनि। ईरान जी स्ट्राइक जेका आहे जेकॾहिं थोरी देरि लाइ डिसाइसिव थी वई ऐं हिकिड़ी जेके चइजे त फ़ैसिलो कुरंदा थी त कतर त सभ खां पहिरियों हुनजा ज़ख़ीरा उॾी वेंदा। उन खां पोइ जेको यूएई जो तालुक़ु आहे त यूएई बि हिकिड़ो वल्नरेबल आहे जो ईरान खे वेझो आहिनि ऐं ईरान खे उन्हनि ते अमेरिकन बेसिस जे हवाले सां जेके हमला कनि था, पोइ ज़ाहिर न हमला जेके आहिनि से प्रिसाइज़ नथा थियनि। इहा ॿी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु साइंस एंड टेक्नोलॉजी एतिरो जेको आहे सो तरक़ी कई आहे जो ठीकु कोऑर्डिनेट्स ते ईरान में तव्हांखे यादि हूंदो केतिरा ई लीडर उन्हनि जा मारिया विया हुआ। त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में हिन कोऑर्डिनेट्स ऐं साइंस जी तरक़ीअ में थोरो एहसासु मां सम्झां थो वॾी शिदत सां यूएई में पैदा थियो, छाकाणि त यूएई जी इकोनॉमी तक़रीबन बीह रही अथव। ऐं उन खां पोइ जेकॾहिं असां बहरीन, कतर, कुवैत ते अचूं त उन्हनि जी इकोनॉमीअ खे जेको आहे सो वॾो हिकिड़ो झटको लॻो आहे। पर उन झटके खां वधीक जेकॾहिं असां अॻिते हलूं त स्ट्रेट ऑफ हॉर्मज़ जेकॾहिं बंदि थिए थो त 21 खां वठी 22 सैकड़ो जेको ऑयल आहे दुनिया जो हितां फ्लो थिए थो। हाणे जेके 22% जेकॾहिं ऑयल हितां फ्लो थियण में रुकावटूं आहिनि त पोइ ज़रूरु क़ीमतूं वधंदियूं। पर क़ीमतूं जेकॾहिं वधंदियूं त पाकिस्तान जहिड़े मुल्क जंहिंजी पंहिंजी इकोनॉमी, यानी हालांकि केतिरियूं असां ॻाल्हियूं कयूं, पाकिस्तान जी इकोनॉमी का मज़बूत इकोनॉमी कोन्हे। पाकिस्तान हिन वक़्तु सर्वाइवल जी जंग या इस्तेहकाम जी जंग पियो थो विढ़े। मुआशी अंगनि अखरनि जे हवाले सां सुठा न आहिनि। 40 सैकड़ो माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि आहिनि। असांजो ट्रेड न पियो थो वधे, असांजी एक्सपोर्ट न वेठी वधे, असांजी महांगाई जेका आहे सा वधंदी पई थी वञे। असांजा जेके इंट्रस्ट जेके असां पैसा ॿाहिरिनि मुल्कनि खां वठूं था उन्हनि जी अदायगीअ जो असांजो मसइलो आहे। त इन हिकिड़े इस्तेहकाम तरफ़ हिकिड़ी जेके कोशिशूं हुयूं उन कोशिशुनि ते हिकिड़ी असरअंदाज़ी इहा पई थी पए त पाकिस्तान में ऑयल जे करे महांगाई जेका आहे सा वधण जा इम्कानात थियनि था। ऑयल प्राइस जे वधण जे करे असांजी जेका पीक पावर आहे उन जा रेट्स वधनि था। इन जे वधण जे करे असांजे इंडस्ट्रीअ ते इफेक्ट अचे थो। इन जे वधण जे करे ट्रांसपोर्ट ऐं असांजूं ॿियूं केतिरियूं जेके आहिनि जेके आहिनि से अनेक जेके सहूलियतूं ऐं ज़रूरत आहिनि उहे ऑयल रिलेटेड आहिनि। तव्हांखे यादि हूंदो बल्कि पाकिस्तान में जेका RLN जी जेका कतर मां इम्पोर्ट पई थी उहा विच में बंदि थी वई त पाकिस्तान शदीद मुश्किलातुनि जो शिकार हो। पर हिन जंग जे पास उहे इम्कानात बि वधाया आहिनि त कतर बि जेको आहे सो हिन वक़्तु ईरान जे हिन जेको आहे सो जंग में मुंहिंजो ख़्याल में त अंग्रेज़ी में लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहे वल्नरेबल, काफ़ी हद ताईं जेको आहे सो हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो थी वियो आहे जिते हिकिड़े ॿिनि मां सम्झां थो सही मिज़ाइलनि जी चोट ते जेको आहे कतर जी गैस बि बंदि थी सघे थी। ईरान जा पंहिंजा मसला लॻा आहिनि। अमरीका कल्ह 60 पॉइंट्स ते बॉम्बिंग कई आहे। ईरान जेको आहे ईरान जी जेके बि हिकिड़ो नेवल वेसल्स ऐं ईरान जी जेका मूवमेंट आहे उन उहा असरअंदाज़ थींदी। ईरान खे जेके आहिनि से सामान पहुचण में ऐं ॿाहिरि कढण में मुश्किलात थींदी। सॼी दुनिया जो 20% ऑयल जेको आहे सो उहो मुतासिर थी। अच्छा जवाहर साहब, पेट्रोल प्राइस जी अगरि ॻाल्हायूं त हिन जंग जे हवाले सां जेके वेझा मुल्क आहिनि ईरान खे
उन्हनि में पेट्रोल प्राइस न वधी, तव्हां इंडिया ॾिसी वठो, ऐं इवन ईरान जे अंदरि बि अहिड़ी ख़तरनाक सूरत कोन्हे, त पोइ पाकिस्तान में छो जेको आहे एॾो फौरी असरअंदाज़ थियनि थियूं शयूं? तव्हांखे लॻे थो त हीउ हिकिड़ो बहानो आहे, छो त लेवी जी मद में ही जेको गवर्नमेंट खे पेट्रोल लेवी मिले थी उन तहत ही असांजी जेका इकोनॉमी जनरेट थिए थी बुनियादी तौर ते, त तव्हां सम्झो था त इंटरनेशनल सिचुएशन पंहिंजी जाइ ते, पर ही असांजो को हिकिड़ो इंटरनली वीकनेस आहे जंहिंजे करे असां पेट्रोल प्राइस खे मैनेज नथा करे सघूं? ॾिसो, एब्सोल्युटली आहे असां इहा हिकिड़ी इंटरनल वीकनेस आहे त असां पंहिंजे अंगनि अखरनि खे जेको असां IMF सां इवन पंहिंजे जेको आहे मुल्क हलाइण लाइ जिन अंगनि अखरनि ते असां बीठा आहियूं उन्हनि अंगनि अखरनि में उहा गुंजाइश कोन्हे त कुझु वक़्त लाइ जेकॾहिं ऑयल प्राइसिस वधनि थियूं, असां जेको आहे उन्हनि अंगनि अखरनि में एतिरी गुंजाइश हुजे त उन सां इन इंक्रीज़ इन वाध खे जेको आहे कंट्रोल कयूं। तव्हां इंडिया जी ॻाल्हि कई त बजट में उन्हनि जी प्रोविजन्स आहिनि। बजट में को मुल्क पंहिंजी जेकॾहिं इहा प्रोविजन रखंदो आहे, हिकिड़ो लफ़्ज़ हमेशह हूंदो आहे त अनफोर्सीन एक्सपेंडिचर्स, जेके अॻकथी जेका थियल न हूंदा आहिनि पर थी सघनि था, त उन हिसाब सां असांजो जेको पंहिंजी हिकिड़ी माशी जोड़ जेका आहे सॼे बजट जी, उन में जेको आहे सो सभ खां वॾी कमज़ोरी इहा आहे त इहो बजट को सरप्लस सो कॉल्ड थ्योरिटिकल जेके चइजे कि किताबी तौर ते त असां ॻाल्हायूं वेठा, पर हक़ीक़त में ही बजट एतिरो त टाइट बजट आहे जो असांखे हिकिड़ो अंग किथे मथे चाढ़ण लाइ ॿिए अंग मां कटौती थी करणी पए। पाकिस्तान जो त हाल इहो आहे त पाकिस्तान में जेको आहे सो पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोग्रामनि मां बि कटौती करणी पए थी। हिकु अंग जेको आहे सो कंपनसेट करण लाइ ऐं उनखे स्टैटिक रखण लाइ ॿिए अंग खे घटाइणो थो पए। त ईअं सम्झो त हिनखे सूरत हाल खे असां ईअं चऊं त असांजी पंहिंजी हिकिड़ी माशी जेका बजट जी खदोखाल आहिनि, जेके अंग अखरनि जंहिंमें उहो फाथो पियो आहे, उहो तमामु घणो कमज़ोर आहिनि। इन करे असां जेको आहे सो हिकिड़े 2 ॾींहं 3 ॾींहंनि जे इन तफ़ावत खे कंहिं तरीक़े सां मैनेज न पिया था करे सघूं। ऐं ज़रूरत आहे त फौरी तौर ते जेको हुकूमत चए थी हिकु ॾींहुं 2 ॾींहुं बल्कि शायदि थी सघे थो त रोज़ाना जे बुनियाद ते हे करणु शुरू कनि कि राति जो कहिड़ो रेट पे थो खुले ऐं सुभाणे कहिड़ो रेट खुलंदो सुबुह जो, उन जे हिसाब सां प्राइसिस एडजस्ट करणु चाहे पई थी। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे इन हिकिड़े गैर मुस्तहकम हिकिड़े अंग अखरनि में शायदि मुंहिंजो ख़्यालु आहे हुकूमत जी मजबूरी आहे त हुकूमत खे ईअं करणु खपे। अच्छा सर, इन खां अलावा IMF बि हिन वक़्तु हलंदड़ माली साल दौरान महांगाई वधण जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे। इन खां अलावा एशियन जेके डेवलपमेंट जे जेके बैंक्स आहिनि उन्हनि बि इहा ई निशानदेही कई आहे त एशियाई जेको हिन वक़्तु तवानी बहरान आहे उन सां एशियाई जेके मैशतूं आहिनि उहे शदीद मुतासिर थींदियूं ऐं महांगाई तमामु घणी वधंदी इन सां। त तव्हां छा था सम्झो त इंटरनेशनल जेका हिन वक़्तु असांजे दुनिया में सूरत हाल जुड़ी रही आहे, पाकिस्तान इन जे लाइ को होमवर्क कयो आहे? असां वटि का स्ट्रेटजी को प्लान आहे असां वटि इन शयुनि खे काउंटर करण लाइ? ॻाल्हि दरअसल इहा आहे जो पाकिस्तान जेको आहे सो कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो पंहिंजो पाण खे संभाले। पाकिस्तान त हिन वक़्तु इकोनॉमिस्ट जेके आहिनि पाकिस्तान में उन्हनि जूं 2 धिरियूं, हिकिड़ी धुर चए थी पाकिस्तान अञा गैर मुस्तहकम इकोनॉमी आहे, हिकिड़ी धुर चए थी कि इस्तेहकाम में अचण जी कोशिशूं पे थो करे, टी धुर हुकूमत आहे जेका चए थी इस्तेहकाम त थी वियो, हाणे असां कंदासीं ग्रोथ। ग्रोथ त तव्हांजो अंग अखर 3.7 आयो आहे, 2.5% पॉपुलेशन ग्रोथ आहे। कंहिं बि हिसाब सां तव्हांजी ग्रोथ जेका आहे सा 0.7 खां मथे आई कोन्हे। हिकिड़े मुल्क में जिते 25 करोड़ 250 मिलियन माण्हू, जंहिंमां अधु माण्हू जेके आहिनि से 3 वक़्तनि जी जेका आहे सा हिकिड़ी मां चवंदुसि त प्रॉस्पेरिटी लेवल जंहिंमें उन्हनि जी अफोर्डेबिलिटी टू हैव अ मिनिमम टेक ऑफ कैलोरीज जंहिंखे चइजे 3 वक़्तनि जी मानी, उन्हनि जी सिहत, उन्हनि जी एजुकेशन, उन्हनि जी ट्रांसपोर्ट, उन्हनि जी रहाइश, उन्हनि सभिनी खां जेको आहे सो मां महरूम जो लफ़्ज़ इस्तेमालु नथो कयां पर आसाइश वारे उन मिनिमम लेवल खां परे आहिनि। इन करे असां वटि मसइला जेके आहिनि से इहे आहिनि ई आहिनि। ऐं पाकिस्तान जेको आहे सो तव्हां ॻाल्हि कई इन्फ्लेशन जी, पाकिस्तान ऑलरेडी जेको आहे सो 8 खां 9% जेको आहे सो क्रॉस करे वेठो। हाणे जेकॾहिं असां 8 खां 9% क्रॉस कयूं था ऐं असां जेका वापराईंदड़ शयूं आहिनि पाकिस्तान में उहे एक्सपोर्ट जे निस्बत ॿियूं आहिनि, उहे जॾहिं पाकिस्तान में ईंदियूं
ऐं सॼी दुनिया में इहो इन्फ्लेशनरी रुझान जेको आहे सो अचे वेठो, पर छाकाणि त उहे हिकिड़ियूं मुस्तक़िम इकोनॉमीज़ आहिनि, कंहिं तरीक़े सां इन्हनि ज़िलज़िलनि वारो शॉक जेको आहे सो उन्हनि खे घटि मनफ़ी तौर ते असरअंदाज़ करे थो। पर असां वटि जेकॾहिं का शइ ॿाहिरां अचे वेठी, $1 असां मोकिलियूं वेठा, $2 जी असांखे इम्पोर्ट नथी करणी पए। उहा इम्पोर्ट जेकॾहिं दुनिया में जेका इन्फ्लेशनरी ट्रेंड आहे, असां का 3 खां 4-5% बि जेकॾहिं हुनखे वधायूं त हिकिड़े आम माण्हू जे पहुचण में जेके चइजे लैंडेड कास्ट या वापराईंदड़ कास्ट 11 खां 15% वधे थी। हाणे 15% वधे थी त एक्चुअली इहे जेके ॻाल्हियूं आहिनि किताबी त 8-9% आहे, 15 खां 20% जेको आहे सो माण्हुनि खे फौरी तौर ते जेको आहे सो हिकिड़ो महांगाई जो मुक़ाबिलो करणो आहे, जॾहिं त उहा सघ माण्हुनि में इन करे कोन्हे जो पाकिस्तान में त हींअर असां मस 40 खां 43 हज़ार रुपया मिनिमम वेजिस जूं ॻाल्हियूं कयूं वेठा। हिकिड़ो घर हलाइण लाइ जेकॾहिं हिकिड़े भाती या 2 भाती बि असां चऊं 80,000 रुपए में बेयर मिनिमम रिक्वायरमेंट्स ते उहो पूरो नथो अचे। पर जेकॾहिं उनखे असां 20% इन्फ्लेशन जो शिकार बनायूं त तव्हां पाण सम्झो था त उनखे पंहिंजो 20% जेको आहे सो पंहिंजूं ज़रूरियात में कटौती करणी पवंदियूं, जेके पॉसिबल न आहिनि। त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त असांजी जेका इकोनॉमिक फ्रेमवर्क आहे उन में एतिरी सघ कोन्हे, ऐं कंहिं तरीक़े सां जेको आहे सो एक्सपेंडिचर्स हमेशह पाकिस्तान में जेके इकोनॉमिस्ट आहिनि मुस्तनिद उहे चवनि था त पाकिस्तान जे मसाइल जो हल इहो आहे त कंहिं तरीक़े सां पंहिंजा एक्सपेंडिचर्स जेके आहिनि से घटाया वञनि, ऐं शायदि उहो हिकिड़ो रस्तो आहे। हाणे हुकूमत उन्हनि खे एक्सपेंडिचर्स खे कीअं घटाए, तव्हांखे यादि ईंदो त हिकिड़ी ऑस्टेरिटी जेको आहे, हिकिड़ी ऑस्टेरिटी प्रोग्राम जेको आहे उहो आयो हो त भई 60% गाॾियूं लैंडेड कयूं वेंदियूं, वॾियूं गाॾियूं न हलायूं वेंदियूं। पर तव्हां पाण रोडनि रस्तनि ते वञी ॾिठो कंहिं वटि जेको आहे सो का वॾी गाॾी मां का नंढी गाॾी थी आहे, बल्कि वॾीअ मां का वॾी गाॾी ज़रूर थी आहे। इन खे कुझु अहिड़े तरीक़े सां असां चई सघूं था त असां जेको आहे सो पंहिंजे रविश में का तब्दीली आणण लाइ तयारु न आहियूं। मुंहिंजो ख़्याल आहे इहो ई आहे त इहो इन्फ्लेशनरी इफेक्ट उन्हनि माण्हुनि खे मुतासिर कंदो जंहिंजी तादाद हिन मुल्क में 50% आहे। सर, मुआशी सुधारनि जी अगरि ॻाल्हि कजे त तव्हां छा था सम्झो पाकिस्तान जी सियासी जमातुनि में कहिड़ी अहिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे जंहिंजी मुआशी सुधार आहे उन जो बुनियादी जेको आहे उहो जुज़ हुजे ऐं हू चाहे त पाकिस्तान में अची करे जेके बि असां वटि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि केतिरा टेन्यूअर हुननि ते रूल कयो आहे पाकिस्तान जे अंदरि, पर मुआशी इस्तेहकाम हिन वक़्तु ताईं न अचण जो बुनियादी जेको सबबु आहे, तव्हां छा था सम्झो पॉलिटिकली विल कोन्हे या पोइ कुझु ॿिया रीज़न आहिनि हिन अनस्टेबिलिटी जे पोयां? ॾिसो, ॿाहिरनि मुल्कनि में जेकॾहिं तव्हां ॾिसंदव, थोरी देरि लाइ असां इंग्लैंड जी मिसाल था वठूं, हिकिड़ो प्राइम मिनिस्टर अणवणंदड़ कुझु ख़ासि ॻाल्हियुनि जे करे, कुझु ख़ासि ॻाल्हियुनि जे जेके उन्हनि जा बुनियादी तौर ते नेशनल इशूज़ आहिनि, क़ौमी इशूज़ आहिनि, उन्हनि जे करे उन प्राइम मिनिस्टर खे घर थो वञिणो पए। न करे हुनजो पुटु वरी प्राइम मिनिस्टर थो थिए, न का हुनजी ज़ाल थी, न को घर वारा था थियनि, उहो अचे थो 50 टपड़ खणी 10 डाउनिंग स्ट्रीट मां 50 टपड़ पंहिंजा खणी हले थो वञे। असां वटि जेको आहे सो हिकिड़ो सिलसिलो आहे लेगेसी, असां वटि हिकिड़ी कहानियत आहे, उहा रविश जेका आहे सॼी सियासत में मौजूदु आहे। ऐं ॿियो हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि चवणु ज़रूरी आहे त हिते सियासत जे लाइ तव्हांखे घटि में घटि जेको आहे सो या त सरमाएदार हुअणु खपे, सीड़पकार हुअणु खपे, तालुकदार हुअणु खपे, ऐं तव्हां कुझु बि न कंदे बि इहे सभु एक्टिविटीज़ सियासत जूं करे सघो। त हिते जेको असां वटि सिस्टम आहे, तव्हां ॻाल्हि कई पॉलिटिकल पार्टीज़ जा जेके मैनिफेस्टो आहिनि उन्हनि खे तव्हां पढ़ंदो तक़रीबन उन्हनि खे उहे सभु मिलंदड़ जुलंदड़ अथव। असां आवाम जा लाइ कमु कंदासीं, सिहत ऐं तालीम आम कंदासीं, 300 मुफ़्त में ॾींदासीं। तव्हांजे पंहिंजे टेलीविज़न ते इहे ॻाल्हियूं मां ॿुधियूं त वाइदा कया विया माण्हुनि खे 300 यूनिट मुफ़्त में ॾींदासीं। अॼु हिकिड़ो यूनिट बि कंहिंखे मुफ़्त कोन पियो थो मिले। वाइदा कया विया, कॉन्स्टिट्यूशन जी जेका डिमांड आहे त तव्हां ॿारनि खे जेको आहे सो मुफ़्त तालीम ॾियो। अॼु जेको आहे सो हर टेलीविज़न ते हिकिड़ा मुस्तनिद क़िस्म जे आदाद शुमार मुताबिक़ 3 करोड़ स्कूल वञंदड़ जेके आहिनि से ॿार उहे ॿाहिरि आहिनि। तव्हां अंदाज़ो लॻायो, इहो तमामु वॾो अंग अखर आहे। तव्हां ॾिसंदव त जेके ॻाल्हियूं असांजे साम्हूं अचनि थियूं त जेके बि हिकिड़ा हुकूमती इदारा जेके चइजे सिहत जे हवाले सां आहिनि, उन जेका आहे
सा आउटपुट जेके चइजे उहा पाण मुस्तहकिम कोन्हे, उन ते कंहिं बि हवाले सां तव्हां जेकॾहिं गैलप सर्वे करायो माण्हू मुतमइन कोन्हनि जी त छा उहे वञनि था त उन्हनि जी पज़ीराई थिए थी, उनखे दवा दरमल मिले थो, ॿिए ॾींहुं अचण लाइ जेको आहे सो उन्हनि खे हिकिड़ी का ख़ातिरी कराई पई थी वञे, वरी ॿिए पासे तव्हां ट्रांसपोर्ट में अचो। मां त चवां थो परे न वञो, कराचीअ में तव्हां ॾिसो माण्हू छतुनि ते मथे वेही बि ट्रेवल कनि था। तव्हां ॾिसो बिल्कुलु कराची में जेकॾहिं तव्हां वञो त रोज़ाना को न को डंपर कंहिं न कंहिं ॿार खे मारे थो, कंहिं वॾे खे मारे थो, नंढे खे मारे थो। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां ॿिए पासे ॾिठो त माण्हुनि खे हमेशह स्टेट हिकिड़ी सिक्योरिटी मुहैया कंदी आहे, माण्हुनि जो जान माल जेको आहे सो आइनी तौर ते महफ़ूज़ हूंदो आहे। पर तव्हां टेलीविज़न जे तव्हां ते रोज़ाना मां ॾिसंदो आहियां त ऑन एन एवरेज जेको मां ॾिसां वेठो जी 20% मूंखे ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि त को क़तल थी वियो, के 25 लख रुपया कंहिंखां खसिया, के छा कया। उन खां अलावा जो ऑफ गवर्नेंस अथव हिन मुल्क में, तव्हां मुंहिंजो ख़्यालु आहे उन खां ॿुधी करे हैरान परेशान न थिजो। अरबे न सबनि अरबनि खां वधीक पैसा जेके आहिनि से माण्हू हिक ॿिए खे ॾियनि वठनि था ऐं पोइ केसनि कचहरियुनि में पिया अथव। बिल्कुलु सॼो ॾींहुं जी लिटिगेशन आहिनि। हीउ मुल्क जेको आहे मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में अञा ताईं कंहिं तरीक़े सां असां हिनखे हिकिड़ो बेयर मिनिमम मुस्तहकिम तौर ते गवर्नेंस जे हवाले सां, असां सर्विस प्रोवाइडर जे हवाले सां, जुडिशियल सिस्टम जे हवाले सां, प्रोसिक्यूशन सिस्टम जे हवाले सां, पुलिसिंग निज़ाम जे हवाले सां या कंहिं ॿिए हवाले सां जेके ज़रूरत हूंदियूं आहिनि कंहिं सोसाइटीअ खे हिकिड़ो मुस्तहकिम करण लाइ, उहे अञा ताईं असां बिल्कुलु मौजूदु न करे सघिया आहियूं। त जबर असांजूं साहब, कमज़ोरियूं आख़िर में वे फॉरवर्ड बि असांजे नाज़रीन सां शेयर कजो, छो त तमामु छिरकाईंदड़ हक़ीक़तूं तव्हां अॼु शेयर कयूं आहिनि। असां चाहियूं था त आख़िरी नोट ते अवाम लाइ को के अहिड़ियूं अहिड़ी का ख़बर या हुकूमत लाइ कहिड़ियूं तजवीज़ूं जेके अगरि फौरी तौर ते फौरी बुनियादनि ते अगरि इन इनिशिएटिव्स खे वरितो वञे त कुझु न कुझु रिलीफ अवाम ताईं पहुचंदो। तो हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे वोटर ऐं हिकिड़ो टू बी वोटेड। जेकॾहिं असांजो वोटर जेको आहे वोटर आज़ादु थी वञे, वोटर जी सम्झ जेका आहे सा हिकिड़े दुरुस्त सिमत में हले, असांजा पढ़ियल लिखियल माण्हू यूनिवर्सिटीज़, मां त हैरान थी वेंदो आहियां त हेॾियूं यूनिवर्सिटीज़ आहिनि, एतिरा प्रोफेसर आहिनि, छा उन्हनि कॾहिं के हिकिड़े मुस्तनिद क़िस्म जे सेमिनार जे हवाले सां का हुकूमत जे गैर असराइती या रिफॉर्म थियण जी ज़रूरत वारी पॉलिसी जे मुतलिक़ कॾहिं ॻाल्हायो, को शदोमत सां इसरार कयूं? मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में मूं वटि जवाबु अथव न। हाणे ॿिए पासे जिते असां वोट कयूं वेठा, उन्हनि वोट करण जे लाइ सभ खां वॾी ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकॾहिं उहे उन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं सेटिस्फाई न करे सघिया जेको अवाम आहे, त पोइ मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी दवाम या स्टेबिलिटी या टाइम पूरो करण वारी ज़रूरत जेका कॉन्स्टिट्यूशन ॾिए थो उहा पूरी कोन थी थिए। पाकिस्तान जी इहा हिस्ट्री अथव, हिते प्राइम मिनिस्टरनि खे कन खां झले लाथो वियो आहे, हिते जेको आहे सो प्राइम मिनिस्टर हाउसिस में टपे करे उन्हनि खे घर खां ॿाहिरि कयो वियो आहे। हिते घणियूं ॻाल्हियूं थियूं अथव, हिते जेको आहे सो नाअहलीअ खां वधीक घणो आहे त हिकिड़ो इस्तेहकाम सियासतदाननि वटि बि तॾहिं हूंदो जॾहिं हिकिड़ो आम माण्हूअ खे हू आज़ादु कंदा ऐं उन जे हिकिड़ो मुस्तहकिम वोट सां ईंदा त जीअं उहो हमेशह उन्हनि जो हिकिड़ो हमकार रहंदो, वास्तेदार रहंदो, सपोर्टर रहंदो। मुंहिंजे ख़्याल में ॿिन्हिनि खे कंहिं तरीक़े सां हिकिड़े हंध ते बीहारण जी ज़रूरत आहे त जीअं वोट ॾींदड़ बि जेको आहे सो उहा क़ाबिलियत ऐं सलाहियत रखे त उनखे किथे ॾियणो आहे, ऐं जेको वोट वठंदड़ बि आहे उहो इन जो एतिराम करे त हिननि माण्हुनि जिन मूंखे इहा इज़त बख़्शी आहे, जिन मूंखे इहा जेका ऐसा 7000 सीसी वारियूं लैंड क्रूज़र ॿ अॻिते हलणियूं आहिनि, 4 पुलिस जूं हलणियूं आहिनि, ऐं मूंखे जेको आहे सो कंहिं तरीक़े सां हिकिड़ो प्रिविलेज रहणो आहे, इहो खपेसि त भले खणे, पर उन्हनि माण्हुनि जो ख़्यालु रखे जिन वटि जेको आहे सो 3 वक़्तनि जी पूरी मानी कोन्हे, घटि उन्हनि जी जेके ज़रूरियात आहिनि नेसेसरी, जेके कोर इन्फ्लेशन जी बास्केट चयो वेंदो आहे, उन में जेके शयूं पयूं आहिनि घटि में घटि उन्हनि खे एतिरो मुतासिर न करे महांगाई खां त जीअं हू जेका आहे सा हिकिड़ी बेयर मिनिमम जेका आहे सा ज़िंदगी जंहिंमें चइजे उन जूं ज़रूरत पूरियूं थियनि, उन खे हो रिस्पेक्ट करे पोइ जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में सोसाइटी जो इस्तेहकाम या सोसाइटी मुस्तहकिम थींदी। जेके बि मुल्कनि तरक़ी कई आहे उन जो बेस इहो अथव
माण्हुनि जी सुञाणप जेका आहे जी। सा बिल्कुलु जेका आहे स्ट्रेट आहे, उहो सुञाणनि पे कंहिंखे मथे आणणो आहे, कंहिंखे हेठि लाहिणो आहे। पर जेकॾहिं असांजा माण्हू उन सां जहत खपे, सघ खपे, पढ़ियल लिखियल माण्हुनि जी, पढ़ियल लिखियल माण्हू इहे अथव, हेॾियूं सारियूं असांजा यूनिवर्सिटीज़ खुलियल अथव, ॿुधायो कहिड़ो सब्जेक्ट उते नथो पढ़ायो वञे। इंटरनेशनल इकोनॉमिक्स खां वठी जेको आहे इंटरनेशनल रिलेशन खां वठी करे हर क़िस्म जो ठीकु आहे। जेको आहे असां आहियूं पिया था, पर जब्बार इहा साहब, सघ जॾहिं बड़ी महिरबानी, टाइम तमामु घटि आहे पर तमामु ज़बरदस्त तव्हां सां गुफ़्तगू रही। नाज़रीन, एम ए जब्बार साहब मुआशी माहिर, उन्हनि जो तजुर्बो तव्हां ॿुधो। प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ई, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।